नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ हमारा शेयर करानो जेकबाबाद खां जेकबाबाद भरसा गोठ आदम पवर में मंजूर पवर के सरपंच हेठ औरत के कत्ल जो जिरगो कयो वियो। जिरगे दौरान सरपंच मंजूर पवर धुरिन जूं ॻाल्हियूं ॿुधण बैदि ॾोही धुर मथां ₹25.5 लाख दंड की फतवा ॿुधाए छॾी आहे। जवाबदार असद बिरोही 9 महीना अॻु विच शहर में मुबैना कारोकारी इल्ज़ाम हेठ भाजाई समझी गोढ़ारी औरत आरफा के कत्ल कयो हो। अफ़सोसनाक ख़बर है असां शेयर कंदालूं जेकबाबाद भरसा गोठ आदम पवर में मंजूर पवर की सरपंच हेठ औरत के कत्ल जो जिरगो कयो वियो। जिरगे दौरान सरपंच मंजूर पवर धुरिन जूं ॻाल्हियूं ॿुधण बैदि ॾोही धुर मथां ₹25.5 लाख दंड की फतवा ॿुधाए छॾी। जवाबदार असद बिरोही 9 महीना अॻु विच शहर में मुबैना कारोकारी के इल्ज़ाम हेठ भाजाई समझी गोढ़ारी औरत आरफा के कत्ल कयो हो। खबर के हवाले से अवांखे आगाह करे रहे प्रोविजन बुधागानो जेकबाबाद भरसा गोठ आदम पवर में मंजूर पवर की सरपंच हेठ औरत के कत्ल जो जिरगो थियो है। तफसील मालूम कंदासीं। धरती टीवी जेकबाबाद जो रिपोर्टर हुजूर बख्श मुगैरी असां सां लाइन ते मौजूद है। जी हुजूर बख्श वधिक छा तफसील आहिनि? जी बिल्कुल जेकबा 9 कत्ल थी वियल गोरारी औरत जे खून जो जरगो इल्जाम हेठ आयल दुर ₹35 लाख दंड मुक़रर जरगो गोठ आदम खान पावर में सरदार मंजूर अली खान पावर जे सरपंची हेठ थियो। सरपंची पहिरां मुतासिर दो गुलाब बुड़ो ऐं इल्जाम हेठ आयल दुर कादिर बख्श बिरोही जा ॻाल्हियूं ॿुधी फतवा ॾिनी। मक़ूर दे औरत आरफा जो खून जो बाह ₹3 लाख ऐं पेट में जो 3 महीननि जो ॿार उन जो ₹5 लाख दंड मुक़रर कयो वियो। इल्ज़ाम हेठ आयल धुर 50,000 ॾे ते अदा कई ऐं ₹1.5 लाख माफ़ कयो। वाज़े रहे हुजूर बख्श अपडेट कर लाइ अवां जी वॾी महिरबानी।